खैरपुर सखर में सयाहत जो नओं दौर सकाफ़त खाते पारां मुफ़्त ॿेड़ी सर्विस जो आगाज़ कयो वियो। सखर सिंध जे सकाफ़त ऐं सियाहत खाते पारां सखर में सयाहती सरगर्मियुनि खे हथी वठण लाइ हिकु मंसूबे जो आगाज़ कयो। गुज़िर ॾींहुं सियाहत खाते जे रीजनल मैनेजर सैयद इम्तियाज़ अली शाह ऐं शाह सोलंकी सिंध दरिया ते मुफ़्त ॿेड़ी सर्विस जो बाक़ाइदा आगाज़ कयो। तफ़सील मूजिबि हिन सर्विस जो मक़सदु सखर जे तारीख़ी मागनि जी अहमियत सिंध दरिया जे सूंहं खे मुल्की तौरु ग़ैर मुल्की सयाहन आॾो पेश करणु आहे। फ़िल वक़्ति अवाम जी आगाही लाइ इहा सर्विस मुकमल तौरु मुफ़्त रखी वई आहे, पर अॻिते हली इन खे नो प्रॉफिट नो लॉस, न फ़ाइदो न नुक़सान जी बुनियाद ते हलायो वेंदो त जीअं ॿेड़ियुनि जी संभाल ऐं ॿिया ख़र्च सुहिणे नमूने पूरा थी सघनि ऐं शहरियुनि ते को इज़ाफ़ी भार न पवे। सखर हिकु तारीख़ी शहर आहे जिते लैंसडाउन पुल, सखर विरासतें जो आस्थान, साधू बेलो ऐं मासूम शाह जो मीनारो जहिड़ा तारीख़ी माॻ मौजूदु आहिनि। सियासी समाजी अॻवाननि शहरियुनि सिंध हुकूमत जे हिन क़दम खे साराहींदे इहा उमेद ज़ाहिर कई आहे त अहिड़ियूं वधीक स्कीमूं पिणु अचणु घुरिजनि त जीअं सखर में रोज़गार जा नवां मौक़ा पैदा थियनि। सिंध कल्चर ऐं टूरिज़म पारां शुरू कयल हिन ॿेड़ी सर्विस सां लबे मेहरान जी रौनकुनि में वधीक इज़ाफ़ो थींदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।